प्रवासिन खे उन्हनि जी बहाली जे लाइ हुकूमत को बि योगा क़दम नाहिनि खयां। हिन वक़्तु ताईं असांजा मारूड़, असांजूं औरतूं, असांजा ॿार, असांजा बुज़ुर्ग रोडनि रस्तनि ते बेहारो मददगार पियल आहिनि ऐं हुकूमत खे जेके आलमी फंड्स मिलिया त उहे बि उन्हनि जे मथां ख़र्च नथा कया वञनि। ऐं हींअर जेको आहे त मौसम बि तव्हां ॾिसी रहिया आहियो त तब्दील थींदो पियो वञे ऐं जल्द सियारो अचण वारो आहे, जंहिंजी शुरूआति हींअर थी चुकी आहे। त जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि, जेके 3 करोड़ खां वधीक माण्हू इफेक्टेड थिया आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी अञा वधीक मुश्किलात में इज़ाफ़ो थियण वारो आहे। पर उनखां बि वधीक आउं सम्झां थी त असांजे जेके मुस्तक़बिल जो बीमार असांजा ॿार आहिनि, जंहिंजो मुस्तक़बिल हिन वक़्तु दाव ते लॻल आहे, त उन्हनि जे लाइ हुकूमत छो कोन पई क़दम खणे। छा ही जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि इहे सिंध जा शहरी न आहिनि या इहे पाकिस्तान जा शहरी कोन्हनि, या इन हुकूमत में जेका रियासत खे हमेशह मां चयो वेंदो आहे त उहा नथी सम्झे त हिन धरती में हुननि जो बि हक़ आहे त उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे, उन्हनि खे ॾुखे वक़्त में उन्हनि जो साथ ॾिनो वञे। इन्हनि सभिनी शयुनि खे साम्हूं रखंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो 24 अक्टूबर ते धरणे जो ऐलान कियो आहे, जेको लाड़काणे में क़ौमी शाहराह ते धरणो लॻायो वेंदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो धरणो तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं हुकूमत बाबर नथी कराए, हुकूमत असांजे मुतालबनि जी मञता नथी करे, तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो। छाकाणि त असां हीअं ॾिसूं था त सिंध जेका आहे त उहा हिकु ॿियो रुख़ अख़्तियार करे पई, जेको मुसीबतनि सां भरियल आहे। पर उनमें हिकिड़ी शइ ॿी बि आहे त बग़ावत बि जनम वठे थी ऐं जेकॾहिं आवाम बग़ावत ते अची वई, जेकॾहिं हुकूमत हिन वक़्तु उन्हनि जी बहाली जे लाइ को क़दम न खयां त जल्द मजबूर थी करे CM हाउस जो बि घेराव कयो वेंदो ऐं उनखां बाद में गवर्नर हाउस जो बि घेराव कयो वेंदो। ऐं वरी बि हुकूमत खां मुतालबो कंदसि त जेके असांजा ॿोॾ मुतासिरीन आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ जेका क़दम खयां वञनि, उन्हनि खे मजबूर न कयो वञे, तव्हांजा शीशे जा महल महफ़ूज़ न रही सघनि।